बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पुनूं थियसि पाण ई वियो ससुईअ जो सिंगार। पुनूं थियसि पाण ई वियो ससुईअ जो सिंगार। मन अरफ़ नफ़्सहू फ़क़द अरफ़ रब्बहू, इहो ई आचार। जो विंदुर में वापार सो सौदो सरियुसि हित हैं। शाह अब्दुल लतीफ़ भटाई सुर ससुई आबरीअ में इश्क जो जेको ज़ाहिरी ऐं बातनी हिकिड़ो आइनू आहे उहो बयानु कयो आहे। ॿुधाइण जी कोशिशि कयां थो। चवे पियो त पुनूं थियसि पाण ई वियो ससुईअ जो सिंगार। ससुईअ जो सिंगार वियो, ससुईअ जी जेका इनफ़रादी सुञाणप हुई उहा वई। हाणे ससुई पाण ई पुनूं थी वई। कॾहिं? जॾहिं ॾिठईं, गौर कयईं, मन अरफ़ नफ़्सहू, जॾहिं पंहिंजी जसामत ते पंहिंजो पाण खे ॾिठईं त गोया पुनूअ जी मोहबत हुन वटि मौजूदु आहे, ॼण पुनूं पाण हुन वटि मौजूदु आहे। इहो ई आचार आहे, इहो ई सुञाण आहे, इहा ई जेका आहे न हुनजी रविश आहे। पोइ जो विंदुर में वापार, पोइ जेको वापार जंहिं जे ॻोल्हा में निकिरी पई विंदुर ॾांहुं, लस ॿेले ॾांहुं, लस ॿेले जो हिकिड़ो नयन आहे जंहिंजो नालो आहे, इलाइक़ो आहे, उनखे विंदुर चवंदा आहिनि। त जेको विंदुर में मौजूदु हो सौदो, उहो उनखे उते ई मिली वियो। ऐं जॾहिं ॻुझी तौर ते माना जेकॾहिं कढूं हिन जी, त लतीफ़ सरकार चवे पियो त तख़लीक़ में ख़ालिक़ जो मज़हर मौजूदु आहे। आमतौर ते मिसाल वठूं त जेकॾहिं कंहिं प्रोडक्ट जे ब्रांड ते गौर कबो त ख़बर पवंदी त हिन जो मैन्युफैक्चरर केरु आहे। पोइ इंसान जेको आहे उहो बुनियादी तौर ते, बुनियादी मुशाहिदे में जॾहिं गौर कंदो आहे त जिस्म उनजो ठाहिण वारो केरु आहे, त गोया हुनखे रब पाक उते ई मिली वञे थो। ऐं उनखां पोइ रब जी मोहबत में पइजी अलाह वारा जेको आहे न, ईअं महसूसु कंदा आहिनि ॼण रब पाक हुननि जे जिस्म में मौजूदु हुजे। ऐं पोइ उहो सौदो जेको कुझु माण्हू चवनि था त सतनि आसमाननि या एतिरो परे आहे या दूर आहे, उहो उन्हनि खे उते ई मिली थो वञे। पोइ उहा साॻी ॻाल्हि वरी वर्जाइजे थी त वनहन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद या वफ़ी अनफुसिकुम अफ़ला तुबसिरून। रब पाक असां वटि मौजूदु आहे, बशर्त के असां उन ते गौर कयूं, अलाह जी हिरफत ते, अलाह जे हुनर ते गौर कयूं। जी लतीफ़।